अस्सलामुअलैकुम दोस्तों, जी तमाम आया जो पंहिंजो ज़मीर हुसैन जमाली तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली। तो जीअं त सिंध जो बेहतरीन अदाकार ऐं बेहतरीन एक्टर अब्बास गुल ओढाणे जे बारे में त उन एतिरी शोहरत कीअं कमाई ऐं उनखे एतिरी इज़त कीअं मिली ऐं हू कीअं मशहूरु थियो। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अमीं असांजे चैनल ते न त ज़मीर जमाली चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बेल निकिरंदो, बाक़ी काफ़ी असांजी हौसलातूं वधंदियूं। हलो त पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। जी हाँ दोस्तों, अब्बास गुल ओढाणो काफ़ी ड्रामनि में कमु कयो आहे, जीअं त पंहिंजा परवा ऐं खाली रस्ता ऐं कहिड़ी वफ़ा ऐं छाजी वफ़ा ऐं छाजो इश्क ऐं कंडनि जी सेज में पिणु कमु कयो वियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओढाणे खे अगरि कहिड़े ड्रामे मां इनखे शोहरत घणी मिली तो कंडनि जी सेज में दिलावर जे नाले सां कैरेक्टर में मशहूरु थियो ऐं उन खां पोइ ड्रामो आयो दर्दनि जो दरिया। उन ड्रामे में हिनखे मल्हार जो कैरेक्टर मिलियो। उन ड्रामे मां घणो मशहूरु थी वियो ऐं तमामु घणो मशहूरु थी वियो। ऐं ॿिए पासे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओढाणो कहिड़े शहर सां तालुक़ु रखे थो। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अब्बास गुल ओढाणो लाड़काने शहर सां तालुक़ु रखे थो। तो अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। ख़ुदा हाफ़िज़।